सर बराम कास्केली सां इंटरव्यू वठंदासीं हिन खां पुछंदासीं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि। साईं ॿुधायो मल्हाखड़ा कीअं थींदा आहिनि, केरु कराईंदो, छा जे करे थींदा आहिनि? साईं मल्ह सिंध जी पुराणी सकाफ़त आहे, अॼु खां 5000 पुराणी सकाफ़त मल्ह आहे। मल्ह खे उजागर करण जे लाइ सपोर्ट खपे थी इलाइक़े जी ऐं इलाइक़े जा चेयरमैननि, डिप्टी कमिश्नरनि ऐं सिंध गवर्नमेंट खां सभिनी खां सपोर्ट वठंदा आहियूं। उनखां पोइ असां इलाइक़े जे जेके मौजूद आहिनि, जेके शौक़ीन आहिनि, उन इलाइक़े में ईंदा आहियूं। उते शौक़ु जिते बि शौक़ु हूंदो उन जॻह ते मल्हाखड़ा पंहिंजा रखाईंदा आहियूं, जंहिंमें उजागर नौजवान तयारु कंदा आहियूं त पंहिंजी क़ौम ऐं सॼे मुल्क जो नाम रोशन थिए। ऐं कुझु अहिड़ा सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांखे कुझु मिले थो या न? सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे मिले थो, बाइकादे सपोर्ट बि आहे। उन में हर डिस्ट्रिक्ट खे प्रोग्राम मिलिया बि आहिनि, अञा मिलंदा बि ऐं मिलंदा रहंदा बि आहिनि। उनखां पोइ असांजे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां सिंध स्पोर्ट बोर्ड में तक़रीबन 18 कोच आहिनि जेके मुलाज़िम आहिनि बाइकादे, उहे पंहिंजी सॼी सिंध में मल्हाखड़ा कराईंदा आहिनि डिस्ट्रिक्ट में। ऐं मल्ह जी तरबियत नौजवान जेके पढ़िया लिखिया आहिनि ऐं उनखां अनपढ़ियल बि जेके शौक़ु रखनि था, उन्हनि जी तयारी कंदा, उहे ॿाहिरि मुल्क में बि मोकिलियूं था, मुक़ाबला करे बि आया आहिनि असांजा पहलवान, जेके खटे बि आया आहिनि, वर्ल्ड कप बि खटे आया आहिनि। दादलो राहू जेको बाइकादे वर्ल्ड कप असांजे 18 मुल्क में मुक़ाबिलो थियो, उन 18 मुल्कनि मां पहिरियों नंबर दादलो राहू आयो। ऐं तमामु भला पहलवान असांजा ॿिया नौजवान पढ़िया लिखिया तयारु पिया थियनि। ऐं इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हिकु असांखे कमी आहे, नौजवान जेके पहलवान पढ़िया लिखिया आहिनि उन्हनि खे नौकिरी नथी मिले। असां स्पोर्ट बेस ते असां चऊं था त पुलिस इदारा आहिनि, KMC इदारो आहे, उन में नौकिरियूं बि मिली वञनि ताकी असांजे मुस्तक़िल पहलवान जो सुधरी पए। नौजवान पहलवान जेके पुलिस स्पोर्ट बेस ते पुलिस खे नौकिरियूं मिलनि ऐं KD आहे, KMC आहे, उन इदारनि में असांजा स्पोर्ट जा बाइकादे आहिनि जंहिंमें नौजवान खे नौकिरियूं मिलनि। त गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त महिरबानी करे असांजे ग्राउंड असांखे मिला वञनि, क्लब ॾिना वञनि हर तालुके हर ज़िले में, ताकी असां हिन फन खे उजागर करियूं, अॻिते वधायूं। तव्हांजी महिरबानी। मुकाबलो मला सीधी मुकाबलो मुकाबलो सख्त है। मुकाबले में पहलवान जो असांजे हेठ ते सोलंगी साहब जी महिरबानी चने को दवायल बाइकादे पूरी में पीरियड कास्ट भरे थो, इंशाअल्लाह सभिनी टीहनि में ईंदो। हद भैया पहलवान पहलवान सद्दाम अच्छा बोला बेटी है बच्चा चैलेंज मुकाबलो वाह पुटवा बच कर फर्ज पारे मला मला सीधी सीधी मला मला सीधी सीधी मला मला सीधी गुलाब चंद्र साथी गुलाब पहलवान अटे पहलवान आप मक्खी वाह 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 भला पहलवान ने
पांचो पलांग पे उठे पहलवान चिपड़े के सरबंद के मारे हो गई वाली सीधी उसका पूजा सुनना आपने पत्ते हो आपने पत्ते हो मतलब सीधे के सीधी इतने कौन करें नहीं सीधी मेहरबानी नाम दे पहलवान कमल कर खाद करेंगे सारी वाह जो मुकाबलो अल्लाह 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 वाह 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 तो उनको गाड़ी गए तो हम किसान को भी सीधे तो सके वाला पहलवान गोला भले काबू क्राम विक्रम हाजी श्रीसंतों के साथ बोले 200 रुपये नाम करेगा हाजी श्रीसंतों के साथ मेहरबानी जय मुझे कदर कंदे 200 रुपये नाम करेगा हाजी श्रीसंतों के साथ मेहरबानी अब बच्चा बोल दोस्तों पहलवान आज मक्खी बोल दोस्तों आज मक्खी आज यहाँ पर एक तो आज यहाँ पर एक तो बयान का सदन पहलवान चलिए मुकाबलो हाँ गुलदस्ता हाय 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 गुलदस्ता जाते वाह वाह बच्चा लगातारी लगातारी क्या मल्ला खोले बिछो अच्छे खोले मले बिछो दे तो तमाम भला पहलवान मुकाबले बचालू भला पहलवान अली मरी साहब चौकी पार आई है पहलवान मस्ती से नवारा बच्चे दो बच्चे दो बच्चे दो बच्चे दो बच्चे दो हाँ अल्लाह अच्छा अल्लाह 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 मेरे दिल पर का कोई मल्ला को दिले रखे हैं 500 रुपये करके 10,000 दिल पर से घाट करके ऐसा हर मल के दे दो इमाम रशीद गुरबत साहब आन किया कहा के 6,000 हाँ हाँ तो हाँ तो सदा मला अल्लाह 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 अपनी बात सीधी है हाँ चक्कर कभी पांचो चाकू होशारी हसीना अल्लाह लगे ताली सलमान खेले के मुकाबले वाह वाह होशारी हाय बच्चे करो कागज पेड़ा घोड़ा बच्चा पहलवान हाँ खेल के मुकाबले इनाम दे रहा बच्चे
रशीद साहब की मेहरबानी रशीद गुरबत साहब 500 में गोल करे नाम 500 का गोल करते 500 रुपये का रसीद दे ऐसे काम दे रशीद गुरबत साहब उन्हें नाम करो जनाब कला खान गुरबत साहब की मेहरबानी हद बच्चा पहलवान चैलेंज मुकाबले रिपीटर सीधी सद्दाम और रिपीटर चैलेंज मुकाबले होशियारी मला ते राजांचा मला राजांचा मला राजांचा अब से मैच के मुकाबले से इनाम लेकर सीधी से 270 को Halo.